अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ़ अली मेमण तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब, अॼु जंहिं टॉपिक ते आउं ॻाल्हाईंदुसि उहो तमामु हिकिड़ी नंढी टिप आहे त तव्हां पंहिंजे एंड्रॉयड मोबाइल जे जेके बि समूरा कॉन्टेक्ट नंबर आहिनि उन्हनि खे कीअं प्रिज़र्व करे सघो था। ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं तव्हांजो मोबाइल या सिम वग़ैरह हेॾां होॾां थी वञे थी या गुम थी वञे थी त उन सूरत में तव्हां उन कॉन्टेक्ट्स खे दुबारा बि हासिलु करे सघो। अॼु आउं उहा शइ तव्हांखे ॿुधाईंदुसि जंहिंसां तव्हां इहो सभु कुझु करे सघो था। हाणे इहो सभु कुझु जेकॾहिं तव्हां सम्झणु चाहियो था, इन में सिर्फ़ु कॉन्टेक्ट नंबर ई न, ॿियूं फाइलूं जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हां हितां मोबाइल मां त डिलीट कयो, मोबाइल जी कैपेसिटी तमामु घटि हूंदी आहे, हितां डिलीट कयो पर उहो महफ़ूज़ रहनि त उनखे महफ़ूज़ करे सघो था इंटरनेट में, गूगल ड्राइव में। अॼु आउं तव्हांखे गूगल ड्राइव जे बारे में ॿुधाईंदुसि ऐं उन में कीअं तव्हां पंहिंजे कॉन्टेक्ट नंबर खे ॿियनि फाइलुनि खे प्रिज़र्व करे सघो था। ऐं जेकॾहिं इहो तव्हां सम्झणु चाहियो था, सिखणु चाहियो था त तव्हां मुंहिंजे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो, इनशाला तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो। जनाब, वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु इहा रिक्वेस्ट आहे त हीउ तव्हांजो ई मुंहिंजो सिंधी चैनल आहे सम्झो सम्झायो, इन खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जो बटण आहे, मूं वटि हिते कारो पियो अचे पर तव्हां वटि रेड ईंदो छो त आउं इनखे पाण सब्सक्राइब नथो करे सघां। त सब्सक्राइब जे बटण खे क्लिक कंदो, रेड कलर जो बटण हूंदो, क्लिक कंदो त बेल जो आइकॉन ईंदो, इन खे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजे हर नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी। ऐं मुंहिंजे वीडियो जे एंड में हिकिड़ो कुंड ते सभु रेड कलर जो सब्सक्राइब जो बटण आहे, उन खे क्लिक करे तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ऐं ईअं तव्हांखे करणो खपे, छाकाणि जो आउं तव्हांजे लाइ डेली बेसिस ते का न का नई शइ, नई वीडियो आणींदो रहंदो आहियां जेका तव्हांजे लाइ तमामु घणी फ़ाइदेमंद हूंदी आहे। हाणे जनाब, मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। ऐं जेकॾहिं को सुवालु आहे त कमेंट्स में मूंखां पुछी सघो था, कमेंट्स में मूंखे इहो ॿुधाए सघो था त मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि। हाणे वीडियो खे शुरू कयूं था। जनाब, वीडियो खे शुरू करण जे लाइ सभिनी खां पहिरीं असांखे गूगल ड्राइव डाउनलोड करणो पवंदो, इंस्टॉल करणो पवंदो। उन जे लाइ प्ले स्टोर में हलूं था, प्ले स्टोर खे क्लिक कयो ऐं हिते जनाब सर्च कंदासीं गूगल ड्राइव। गूगल ड्राइव सर्च कंदासीं, इनखे क्लिक कंदासीं ऐं जीअं ई क्लिक कंदव त तव्हां ॾिसी सघो था ही गूगल ड्राइव जे नाले सां अची वई आहे। पहिरीं एप्लीकेशन आहे, इनखे क्लिक कयो। इनखे जीअं ई क्लिक कंदव त ही इन जो फस्ट इंटरफेस इहो ईंदो ऐं इन जी तव्हां ॾिसी सघो था रेटिंग 4.4 जी आहे। 1 बिलियन माण्हुनि इनखे डाउनलोड कयो आहे ऐं इस्तेमालु कनि पिया। तमामु सुठी एप्लीकेशन आहे, तव्हांखे बि इहा इस्तेमालु करणु खपे। इन सां मोबाइल में तव्हांजो जेको मटेरियल आहे उनखे तव्हां हिते प्रिज़र्व करे सघो था, सेव करे सघो था ऐं सुभाणे इनखे डाउनलोड करे इस्तेमालु बि करे सघो था। हाणे उहो कीअं कंदव त सभिनी खां पहिरीं तव्हांखे ड्राइव खे इंस्टॉल करिणो आहे। इंस्टॉल करण खां पोइ आउं करे चुको आहियां। उन खां पोइ ओपन कंदो, ओपन ते क्लिक कंदो। जनाब, जीअं क्लिक कंदो त हिन जो फस्ट लुक इहो ईंदो, पर थी सघे थो तव्हां वटि ॿियो अचे छो त तव्हां खां उहो जीमेल जो अकाउंट घुरंदो। तव्हां पंहिंजो अकाउंट ॾींदव, पंहिंजो पासवर्ड ॾींदव, उन खां पोइ ई तव्हांखे ॿुधाईंदो जेके तव्हांजूं फाइलूं सेव थियल हूंदियूं। ऐं मुंहिंजो त काफ़ी कुझु मटेरियल हिते सेव थियल आहे, पर जेकॾहिं तव्हांजो न थियल हूंदो त उहो बि तव्हांखे ॿुधाईंदो। इन जी लुक इन तरह जो हूंदो। इन में डॉट्स में तव्हां ॾिसी सघो था, फाइल खे सर्च बि करे सघो था। इन जो तव्हां पंहिंजे चैनल जंहिं चैनल तां तव्हां जेकॾहिं उथिया आहियो ॾिसी सघो था। मुंहिंजो चैनल सम्झो सम्झायो सां इन में एंटर थियल आहियां। तव्हांजो जेको बि जीमेल अकाउंट में चैनल ठहियल हूंदो या तव्हांजो जीमेल अकाउंट जो उहो तव्हांखे ॿुधाईंदो, उन में थी सघो था। हाणे हिते तव्हां मुख़्तलिफ़ शयूं करे सघो था। हिन ड्राइव में तव्हां पंहिंजी फाइलुनि खे प्रिज़र्व करे सघो था, पंहिंजे कॉन्टेक्ट नंबर्स खे प्रिज़र्व करे सघो था ऐं इहे हमेशह तव्हांजा इंटरनेट में मौजूदु हूंदा। तव्हांजे मोबाइल जी कैपेसिटी बि ख़ाली रहंदी ऐं तव्हां जॾहिं चाहियो इनखे डाउनलोड करे पंहिंजे फ़ोन में इस्तेमालु करे सघो था। न सिर्फ़ु फ़ोन में पर PC में ऐं ॿिए कंहिं स्मार्ट फ़ोन में बि। जीअं सपोज़ तव्हांजो को फ़ोन ख़ुदा न ख़ास्ता गुम थी वियो आहे या सिम गुम थी वई आहे, तव्हां चाहियो था त हाणे ॿियो जेकॾहिं तव्हां सेट वरितो आहे उन में इन नंबर्स खे, उहे साॻिया ई नंबर जेके आहिनि उनखे वठी अचणु चाहियो था त कीअं वठी ईंदो, उन जे लाइ तव्हांखे इहा टेक्निक ॿुधायां थो। हाणे सभिनी खां पहिरीं साईं जेकॾहिं तव्हां पंहिंजे कॉन्टेक्ट खे या पंहिंजे मोबाइल जी बैकअप ठाहिणु चाहियो था त उन जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां पहिरीं पंहिंजे कॉन्टेक्ट में वञो, कॉन्टेक्ट खे क्लिक कंदो। जनाब, ही कॉन्टेक्ट्स खे क्लिक कयो ऐं उन खां पोइ हाणे जेकॾहिं तव्हां इनखे समूरे खे करणु चाहियो था त इन जे लाइ इहे 3 डॉट जेके मथे नज़र पिया अचनि इन्हनि खे क्लिक कंदो। क्लिक करण खां पोइ लास्ट में जेको लिखियलु आहे शेयर ऐं विज़िबल कॉन्टेक्ट, इन खे क्लिक कयो।
इन खे जीअं ई क्लिक कंदो त हीअ सॼा डॉट्स अची वेंदा। हाणे हिन मां तव्हां जेको बि चाहियो, जेकॾहिं हिकिड़े नंबर खे कंहिंखे सेव करणु चाहियो था त उनखे बि करे सघो था, या सभिनी खे करणु चाहियो था त हीअ सिलेक्टेड वारे खे इन खे क्लिक कंदो, हेठि तव्हांखे ऑप्शन ईंदो सिलेक्ट ऑल, ऐं सिलेक्ट ऑल खे क्लिक कंदो त सभु सिलेक्ट थी वेंदा ऐं इन खे ओके करे तव्हां पंहिंजो सेव करे सघो था। ऐं उनखे पहिरीं करे चुको आहियां त इन करे आउं उनखे कोन कंदुसि ऐं उनखे डीसिलेक्ट करियां थो, सिर्फ़ु हिकिड़ो कॉन्टेक्ट तव्हांखे करे ॾेखारण जे लाइ करियां थो। हीअ हिकिड़ो सिलेक्ट कयो ऐं ओके कयो। जीअं ई ओके कंदुसि त हीअ तव्हां ॾिसी सघो था हेठि ऑप्शन अची विया आहिनि। इन मां हीअ पुछे पियो त किथे तव्हांखे हीअ शेयर करिणो आहे। असांखे हिनखे सेव करिणो आहे ड्राइव में, गूगल ड्राइव में, त हिते क्लिक कंदासीं। हाणे हीअ तव्हां खां हिन जो नालो पुछंदो, नालो ॾींदो, नालो को बि ॾियो, सपोज़ ऐं उनखे नालो ॾियां थो बेस्ट वन जे नाले सां ॾेई हिनखे सेव जे बटन खे दॿाईंदो त हाणे तव्हां थोरी देरि में ॾिसंदो हीअ फाइल तव्हांजी सेव थी वई आहे। हाणे हिनखे तव्हां जेकॾहिं चेक करणु चाहियो था त उहो करे सघो था। हलूं था गूगल ड्राइव में वञो, ड्राइव में क्लिक करे हिनखे जेकॾहिं हेॾी फाइल वारी पोजीशन में आणींदासीं। हाणे हिते तव्हां चेक कंदो त तव्हांखे इहा मिली वेंदी। हिते तव्हां ॾिसंदव थोरी देरि में हीअ बेस्ट वन जे नाले सां सेव थी वई आहे। हाणे हिनखे जेकॾहिं तव्हां पंहिंजे मोबाइल में करणु चाहियो था त हिनखे जीअं ई क्लिक कंदो त हीअ तव्हांजी फाइल उते तव्हांजे कॉन्टेक्ट में, हाणे तव्हां खां अकाउंट पुछंदो, उन खां पोइ तव्हां उन में करणु चाहियो था त उनखे क्लिक करे तव्हांजी फाइल उते ई वञी थी वेंदी ऐं वरी दुबारा तव्हां उनखे उते ॾिसी सघो था। ऐं ईअं ॿियूं बि फाइलूं जेकॾहिं तव्हां हिते सेव करणु चाहियो था, सपोज़ कयो तव्हांजे मोबाइल में जेकॾहिं का वीडियो फाइल आहे या को ॿियूं शयूं आहिनि त तव्हां फाइल मैनेजर में वञो, फाइल मैनेजर में वञी ॾिसी सघो था। फाइल मैनेजर में वञो, हिते सपोज़ कयो त तव्हांजी हिकिड़ी हिते वीडियो फाइल आहे या ॿियूं ऑडियो फाइल्स आहिनि या ॿियूं डॉक्यूमेंट आहिनि, जेके बि आहिनि तव्हां शिफ्ट करणु चाहियो था ऐं तव्हां कैपेसिटी हिनजी या हिनजी जेका उहा आहे उनखे ख़ाली करणु चाहियो था ऐं सेव बि करणु चाहियो था त उनखे हितां ई सिंपली हिकिड़ो क्लिक कंदो। क्लिक करण खां पोइ हिते डॉट्स वारे खे हिते खे करे बि करे सघो था, पर हीअ शेयर जो जेको ऑप्शन आहे 3 लखनि वारो उनखे क्लिक कंदो त हेठि ऑप्शन अची वेंदो। हाणे तव्हां खां पुछे पियो किथे सेव करिणो आहे त हिते तव्हां ॾिसी सघो था सेव टू ड्राइव खे क्लिक कंदो त हीअ तव्हां खां पुछंदो नालो त कहिड़े नाले सां सेव कयां, तव्हां को बि नालो ॾेई हिनखे सेव करे सघो था। सपोज़ कयो मां हिनखे पहिरीं आउं सेव करे चुको आहियां त इन करे हिनखे कंहिं बि नाले सां जेकॾहिं तव्हां सेव करणु चाहियो करे सघो था। सपोज़ कयो ऐं हिनखे बेस्ट 4 जे नाले सां सेव कयां थो, सेव जो बटन खे दॿाईंदुसि, थोरी देरि में तव्हां ॾिसंदो हीअ फाइल सेव थी वई आहे। हाणे जेकॾहिं तव्हां हिनखे चेक करणु चाहियो था त चेक करे सघो था। तव्हांजी गूगल ड्राइव में वञो, गूगल ड्राइव तव्हांखे हमेशह ओपन करणी पवंदी, ईअं तव्हां ही डाउनलोड कई आहे। हाणे हिन में तव्हां चेक करे सघो था त बेस्ट 4 जे नाले सां तव्हांजी वीडियो फाइल मौजूदु हूंदी। थोरो ॻोल्हणी पवंदी। हीअ ॾिसी सघो था बेस्ट 4 जे नाले सां तव्हांजी फाइल पई आहे। हाणे हिनखे तव्हां जेकॾहिं दुबारा हिते रखणु चाहियो था त हिते तव्हां ॾिसी बि सघो था ऐं उनखे वापसि होॾां मोकिले बि सघो था ऐं ईअं मोकिले सघो था। जनाब अॼोको मुंहिंजो टॉपिक बि इहो हो त मां मूं कोशिशि कई त तव्हांखे इहो सम्झायां त तव्हां पंहिंजे मोबाइल जूं काफ़ी शयूं जेकॾहिं प्रिज़र्व करणु चाहियो था इन ई सोच सां त महफ़ूज़ बि रहनि ऐं तव्हांजे मोबाइल जी कैपेसिटी जेका हार्ड डिस्क हूंदी आहे उहा बि ख़ाली रहे। त तव्हांजे लाइ बेस्ट तरीक़ो इहो ई आहे त तव्हां गूगल ड्राइव पंहिंजे डिवाइस में इंस्टॉल कयो ऐं उते ई शयूं प्रिज़र्व करे छॾियो जेके तव्हां वटि मौजूदु रहंदियूं। इन जो फ़ाइदो हिकिड़ो इहो थींदो त जेकॾहिं तव्हांजो ख़ुदा न ख़ासिता मोबाइल गुम थी थो वञे त तव्हां ॿिए मोबाइल में बि उनखे डाउनलोड करे रखी सघो था ऐं जेकॾहिं PC में करणु चाहियो त उनखे उते बि करे सघो था, छो त हीअ सभु शयूं तव्हांजे अकाउंट जेको गूगल में ठहियलु आहे उन में महफ़ूज़ हूंदियूं, उतां तव्हां इनखे प्रिज़र्व करे सघो था ऐं
पाण वटि रखी सघो था ऐं पाण वटि हमेशह जे लाइ महफ़ूज़ करे सघो था। त जनाब इन सां गॾु आउं जेके वीडियो खे ख़तमु कंदुसि, पर उन खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त ही सिंधी चैनल आहे, तव्हां ऐं मुंहिंजो चैनल आहे यूट्यूब में सिंधी चैनल आहे सम्झो सम्झायो, इन खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ को ख़ासि तगड़ो या महिनत करण जी ज़रूरत कोन्हे। हिकिड़ो रेड कलर जो सब्सक्राइब जो बटन हूंदो, उन खे क्लिक कयो, उन खे क्लिक कंदो बेल जो आइकॉन ईंदो, उन खे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी ऐं मुंहिंजी वीडियो जी कुंड ते सब्सक्राइब जो रेड कलर जो बटन आहे, उन खे क्लिक करे बि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ईअं तव्हांखे करणु खपे, छाकाणि जो आउं डेली बेसिस ते का न का नई शइ नई वीडियो तव्हांजे लाइ आणींदो रहंदो आहे, जेको तव्हांजे लाइ वॾी फ़ाइदेमंद हूंदी आहे। ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे शेयर ऐं लाइक करणु न विसारींदा। कमेंट्स में मूंखे लिखो त मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि। जेकॾहिं को सुवालु आहे त उहो बि मूंखां पुछी सघो था, इंशाल्लाह मां उन जो जवाबु ॾींदुसि। ऐं इन ई सां गॾु मां तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां त अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे।